बुकेरा शरीफ लग खुदा जी बस्ती कॉलोनी में शेख बरादरी जी औरतुनि ऐं मर्दनि पारां फाहिशी अॾो हलाईंदड़ औरत ख़िलाफ़ एहतिजाज। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ वेझो खुदा जी बस्ती कॉलोनी जे रहवासियुनि शेख बरादरी जे नज़ीर शेख, अब्दुल सत्तार शेख, अलाह जुड़ियो शेख समेत औरतुनि इल्ज़ाम मढ़ींदे चयो आहे त असां ग़रीब मिसकीन इज़तदार माण्हू आहियूं। असां गुज़िरियल 7 सालनि खां हिते पंहिंजो प्लाट वठी घर ठाराए वेठल आहियूं। असांजे घर भरिसां 6 महीना अॻु किराए जो घर वठी उते फाहिशी जो अॾो हलाईंदड़ महरू शीदणी नज़रू खासकेली घर अंदर घेड़ी अमड़ ऐं ॿियनि औरतुनि ते तशद्दुद कयो, जंहिं सबबि अमड़ जी टंग टुटी पई आहे। इंसाफ़ कयो वञे, असां ग़रीब मिसकीन आहियूं। अॾो हलाईंदड़ औरत पारां बार बार असांखे मोतमार धमकियूं ॾिनियूं पई वञनि। इन लाइ असांखे इन्हनि मां ख़तरो आहे। हुननि एसएसपी टंडोला यार्ड समेत आला ऑफिसरनि खां घुर कई त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एसएसपी ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची